दोस्तों शमन अली मीराली केॾो ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो आहे। जिते दिल जी दौलत जाम हुजे, जिते इश्क करणु सरेआम हुजे, हलिया त हलूं अहिड़े देस ते। जीअं त दोस्तों तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। एल्बम नंबर 23 नाज़ प्रोडक्शन 1998 जो रिलीज़ आहे ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं था ऐं उन में छा लिखियो आहे दोस्त उहो बि तव्हांखे ॿुधायूं था। हाणे हिन में शहबान सोलंकी साहब लिखियो आहे त सॉन्ग सुपर हिट आहिनि इन एल्बम जा, ऐं उन हिसाब सां वरी हेठां ॿी कमेंट्स कई आहे। शहबान लिखियो आहे त 1999 में आहे जी न दा, 1998 जो एल्बम आहे। हिकु इहो, ॿियो 23 एल्बम ऐं ॿियो 24 एल्बम आहे, इहे 98 जा आहिनि। ऐं शहबान खे मुंहिंजो सिक भरियो सलाम आहे, ख़ुशि हुजी आबाद हुजी। ऐं उन खां पोइ नादर अली कमेंट्स कई आहे त एल्बम 22 सुठो आहे। ऐं उन सां गॾु मुंहिंजो ॿियो दोस्त आहे प्यारो नेक मोहन लिगारी, उन बि कमेंट्स कया। वॾी महिरबानियूं, ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं तव्हांखे प्रोग्राम जी ख़बर आहे त ही प्रोग्राम असां इन करे रखियो आहे त काफ़ी दोस्तनि खे कलामनि जी ख़बर आहे पर एल्बमनि जी ख़बर न आहे त कहिड़ा कहिड़ा एल्बम आहिनि ऐं कहिड़ा कलाम हिन एल्बम में आहिनि, केतिरा कलाम आहिनि, कहिड़े शाइरनि जा आहिनि। सो इन हिसाब सां प्रोग्राम रखियो आहे। काफ़ी दोस्तनि खे पसंदि बि आयो आहे ऐं उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कनि जिन्हनि खे ख़बर न पवंदी आहे। त ॾिसो न, हाणे मां कलाम ॿुधो, जॾहिं दिलि घुरई मूंदे हलियो अचिजां। हाणे इन जे एल्बम में कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, मूंखे वणी आहिनि, सभु वणियल आहिनि, पर मूंखे जेको आहे न ॻोल्हा में तकलीफ़ आहे। मूंखे सर्चिंग करण में माना ॾुखियाई थिए थी, मूंखे सम्झ में नथा अचनि। ठीकु आहे, सो इन हिसाब सां माना असां इहो प्रोग्राम रखियो आहे त हिकु हिकु कलाम तव्हांखे ॿुधायूं ऐं शाइरनि जा बि नाला ॿुधायूं सभु। हाणे सभ खां पहिरियां ॾिसो, शमन अली मीराली वहीद हकड़ो ऐं ही ॿियो आहे ज़हूर ख़ान ज़ैबी। हिननि जी तरबियत आहे, एल्बम जी तरबियत ॾिनल आहे शाइर वहीद हकड़ो आहे, रिकॉर्डिंग इमरान सईद ख़ान, तावन सिंध म्यूज़िक सखर। हाणे सखर में ही रिकॉर्डिंग थियल आहे, रिकॉर्डिंग लिखियो पियो आहे सखर, नाज़ प्रोडक्शन आहे त सकरंड जी। ऐं तव्हांखे कलाम पहिरियों ॿुधायोसीं त जॾहिं दिलि घुरई मूंदे हलियो अचिजां, मुंहिंजी जे सिक लॻई मूंदे हलियो अचिजां, वहीद हकड़े जो कलाम आहे। उन खां पोइ ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे। इहे उन दौर में ॾाढा ज़बरदस्त हलंदा हुया, हिन दौर में बि हलंदा। तोखां विछड़ी वसायो मैखानो, ॿियो नज़र कुझु न आयो मैखानो। ऐं उन खां पोइ आहे आफ़ताब जो कलाम आहे। सदके वञाए छा ते नाराज़ आहीं, कहिड़ी ग़लती थी यार। ही तव्हां ॿुधो ई हूंदो, मशहूरु कलाम आहे इहो बि हिन में आहे 23 एल्बम में। ऐं उन खां पोइ आहे मुमताज़ मौलाई, माना मुमताज़ चांडे जो कलाम आहे। मुंहिंजे कखां घर में आयो मां तुंहिंजा लख थोरा, ही ज़बरदस्त कलाम। ज़ागर शाह जो कलाम आहे। इन खां पोइ भोगन भोगन में ओरोई वेही रहियो आहे, ही तव्हां कलाम ॿुधो ई हूंदो, ज़बरदस्त कलाम आहे। उन खां पोइ कलाम आहे बलोची कलाम आहे। दिल कुशी मई हमें यार दर्द मदियां, ही बि ज़बरदस्त कलाम अथव, VIP। उन खां पोइ आहे इहो कलाम आहे मुंहिंजी पसंदि जो, राज़िया रब जैसी ताईं, राज़िया रब जैसी ताईं, को धार न सघंदो करे करे राज़िया। इहो सिकंदर जो कलाम आहे, ज़बरदस्त। उन खां पोइ आहे कलाम जेसी न ईंदो प्यारो ईद कोन कंदुसि मां, ही अली नवाज़ जो कलाम आहे। उन खां पोइ आहे कलाम ज़बरदस्त आहे, VIP आहे, वहीद हकड़े जो कलाम आहे।
मूंखे केॾो रुवारियो थी, मूंखे केॾो रुवारियो थी, ज़ुल्म कई सुहिणा। उन खां पोइ कलाम आहे, जिते दिलि जी दौलत जाम हुजे, जिते इश्क करणु सरेआम हुजे, हलिया त हलऊं अहिड़े देस ते। दोस्तों एल्बम 23 पूरो थी वियो आहे। अगरि का ग़लती थी वई हुजे कंहिं ॻाल्हि में त कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा।